संजय अक्सर बरसात मुतासर इलाइक़नि मां पाणी निकाल न थी सघियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर तरफ़ां बरसात मुतासर इलाइक़नि मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत मुतासरनि खे खाद खुराक समेत सिहत ऐं ॿियूं सहूलियतूं ॾियण जो बि हुकुम जारी कयो। वकील शबीर शर जो चवणु आहे त इंतज़ामिया फंड्स न हुजण जो जवाज़ ॾियणु आहे। मोरो में मुतासरनि जी मानी बंदि करे छॾी आहे। मुतासर जहिड़े शहर में बि हूंदा उन्हनि खे मानी ऐं समूरियूं सहूलियतूं मिलंदियूं। जस्टिस ज़फ़र राजपूत इहे रिमार्क्स ॾिना। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर तरफ़ां बरसात मुतासर इलाइक़नि मां फौरी तौर पाणी निकाल करण जो हुकूमत खे हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत मुतासरनि खे खाद खुराक समेत सिहत ऐं ॿियूं समूरियूं सहूलियतूं ॾियण जो बि हुकुम जारी कयो। वकील शबीर शर जो चवणु आहे त नौशर फिरोज़ी इंतज़ामिया फंड्स न हुजण जो जवाज़ ॾियणु आहे। मोरो में मुतासरनि जी मानी बंदि करे छॾी आहे। जस्टिस ज़फ़र राजपूत रिमार्क्स ॾिना त मुतासर जंहिं शहर में बि हूंदा उन्हनि खे मानी ऐं समूरियूं सहूलियतूं मिलंदियूं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर तरफ़ां बरसात मुतासर इलाइक़नि मां पाणी निकाल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। फारूक सुमरो खां तफ़सील मालूम कयूं था। फारूक, वधीक आगाह कजो। बिल्कुल हमीर सिंध हाई कोर्ट बेंच सखर में सखर डिवीजन थोड़े मीरपुर खास में बरसाती पानी निकाल न थियण ऐं इमदादी सामान न मिलण खिलाफ दाख़िल दरख्वास्तुनि जी अॼु सिंध हाई कोर्ट बेंच सखर पारां ॿुधणी कई वई आहे, जंहिं दौरान वकील शबीर शर ऐं निसार अहमद बमरो पारां अदालत खे दलील ॾींदे ॿुधायो त रिपोर्टूं सभिनी ज़िलनि जूं हिकु जहिड़ियूं आहिनि। मुतासरनि खे हिन वक़्त ताईं कुझु बि नाहे मिलियो। हुकूमती ऑफिसरनि खे हिरासत कयो पियो वञे। सखर जे डीसी खे पिणु बदिली कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऑफिसरनि खे परेशान पिणु कयो पियो वञे। वकील वधीक अदालत खे ॿुधायो ठरी मिरवा जी जेको अदालत में पाणी बीठल आहे ऐं सॼी कार्रवाई जेका आहे उहा बि मुअतल आहे। इंसान धप में यानी जानवरनि सां गॾु जी रहिया आहिनि, पर पाणी निकाल करण लाइ इंतज़ामिया तयारु न आहे। रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। लेबर कॉलोनी सखर जिते वॾी तादाद में मुतासिर रिहाइश पज़ीरनि उते बि कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। डीसी हिते मुकमल तौर ते ग़लति बयानी कई आहे त उन्हनि खे खाद खुराक समेत ॿियो सामान ॾिनो पियो वञे। जेतोणीक लेबर कॉलोनी में बिजली ऐं जेको पाणी आहे उहो पिणु मुतासिरनि जो बंदि कयो वियो आहे। ॿुधणी दौरान अदालत पारां ज़िले इंतज़ामिया तोड़े कमिश्नर सखर डिवीज़न ऐं ॿियनि खे हिदायतूं जारी कयूं त जेके बि मुतासिर उनखे मानी जी खाद खुराक जी जेका फ़राहमी आहे उनखे यकीनी बनाए वञे। इन हवाले सां का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इन हवाले सां वकीलनि पारां अदालत में वधीक दलील ॾिनो त इंतज़ामिया फंड न हुजण जो जवाबु ॾियणु आहे। मोरो जे मुतासिरनि जी जेका मानी आहे उहा बंदि करे छॾी आहे। तंहिं करे उतां जा जेके बि रहवासी आहिनि उहे बि परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत पारां रिमार्क ॾींदे चयो त मुतासिर जिते बि हूंदा उन्हनि खे मानी ऐं जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उहे फ़राहम कयूं वञनि। तालीम ऐं ॿियो जेको ॿिया समूरा मरहला आहिनि उहे बाद में पहिरियां ज़िंदगी बहितर आहे। छो जो जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत वधीक रिमार्क ॾींदे चयो त असां अहिड़े सूबे में रहूं था जंहिंजो तालीम वारो वज़ीर चवे पियो 5000 स्कूल अजाया आहिनि। जेकॾहिं 6 महीना बि स्कूल बंदि रहंदा त सिंध जी तालीम ते को बि असर न पवंदो। वकील वधीक अदालत खे ॿुधायो त शहरी इलाइक़नि में पाणी बीठल आहे, जॾहिं त कोडी जी तारीख़ी किलो उहो पिणु पाणी में ॿुॾल आहे। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत रिमार्क ॾींदे चयो त मीरवास इलाइक़े जा जेके 2 कच